झडो में पानी के कुदरती लंघन प्राण ऐं हाकड़ो की बहाली लाइ अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तरीक़े जे ज़िले मीरपुर ख़ास पारां सिंधी हारी तरीक़े जे मरकज़ी सदर डॉक्टर दरदार लगारी, अयाज खोसो, रमज़ान कलोई, रामजी कोहली, एडवोकेट मुमताज़ खोसो, महबूब भील ऐं ॿियनि जी अॻुवाणी में झडो जे नबीसर मोड़ खां मार्च कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे आबादकारनि, हारियुनि ऐं मज़दूरनि जी वॾे अंग शिरकत कई। मार्च में शामिल माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते पानी जी कुदरती लंघन खे बहाल करियो, प्राण ऐं हाकड़ो खां कब्ज़ा ख़त्म करायो, उन जा बंद मज़बूत कयो, LBOD ऐं प्राण खे धार कयो ऐं ॿिया नारा लिखियल हुआ। मार्च 5 किलोमीटर पंधु करे स्टेशन रोड झडो वटि पहुतो त मार्च में शामिल माण्हुनि धरणो हणी मेन मिठी मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब समय गाॾियूं बीहजी वयूं। 2 कलाकनि ताईं रोड मुकमल बंदि रहियो। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त गुज़िरियल साल LPOD जे बंदनि जी मरमत ऐं खाटी न थियण सबब झडो नवकोट जा इलाइक़ा ॿोॾि जे वर चढ़ी विया। हज़ारे माण्हू बेघर थी विया, चौपायो माल लुढ़ी वियो, फसल सड़ी सुकी खाक थी विया, आवाम बेयारो मददगार रोडनि ते दरबदर थी वियो। इन बावजूद सरकार अञा ताईं बंदनि जी मरमत ऐं खाटी न कराई आहे, जंहिं सबब इम्कानी बरसातुनि सबब हिते तबाही जा वॾा इम्कान आहिनि। आबादगार अॻवान महमूद राजपूत, इनायत पताफी, लतीफ़ मलकाणी समेत समय आबादगारनि हारियुनि मार्च में शिरकत कई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।